अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा साल पंहिंजी भाउ गुलाम रसूल जो प्लान कंदो। शिरोज खान छारेस खान बहादुर बिजार खान जे चवण ते लाला जी भेण खे अगवा कंदो। छा शम्स हाणे रेस बिजार खान जे गिची में पइजी वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहिनि। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो साल जेको आहे होश में न हूंदो। सोडा बार बार उनखे सम्झाईंदो तुंहिंजो भलो इन में त तूं तकड़ न कर। जेकॾहिं तो तकड़ कयो त तूं पाण नुक़सान में वेंदे। असांखे सोचे सम्झी पोइ इन शेरोज खान लाइ कदम खणणो पवंदो। हाणे शेरोज खान खे ज़िंदा नाहे छॾिणो। सरू तूं रुॻो सबर सां कमु वठ। जेकॾहिं साला तो ईअं तकड़ कयो त पोइ दुश्मन असांजे विच में फ़ाइदो वठी वेंदा। तुंहिंजे करे मां तोखे बार बार थो सम्झायां त तूं तकड़ न कर। तकड़ कंदे नुक़सान में वेंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त खान बहादुर जेको आहे घणो परेशान हूंदो। हू बिजार खान सां ॻाल्हाईंदो त साला जेको आहे इज़त सां पंहिंजी भेण जो संग न ॾींदो। उनजे करे हाणे असांखे ॾाढ करणी पवंदी। हाणे असांखे उनखे ॾाढ सां झुकाइणो पवंदो। बिजार खान चवंदो त ईअं ज़बरदस्ती नाहे करिणो। मां पंहिंजे प्यार जो परणो पियो करणु चाहियां। अगरि जेकॾहिं तो ईअं ज़बरदस्ती कयो त पोइ ईअं मां बि करे सघां थो। चाहियां थो त बानो मुंहिंजी इज़त सां पेश अचे ऐं हू मूंसां शादी करे। खान बहादुर चवंदो ताला इज़त सां हूं कॾहिं बि तोखे पंहिंजी भेण जो संग न ॾींदो। उनजे करे हाणे मूं तोसां वाइदो कयो आहे त मां उनजी भेण खे अगवा करे तुंहिंजे हवाले कंदसि। बिजार खान चवंदो खान बहादुर ईअं मां बि करे सघां थो। बहरहाल चाहियां थो त हू इज़त सां मुंहिंजे ख़िलाफ़ अचे ऐं हू मूंसां शादी करे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रियात शाह निवाज़ जेको आहे शमीर खे पंहिंजो बणाए छॾींदो ऐं शमीर खे सुञाणे उनखे पंहिंजो ख़िलाफ़ करे छॾींदो। शमीर खे चवंदो पुट हाणे तूं मुंहिंजो पुट आहीं। तूं इहो न सोचिजां त अंधारियो आहियां तूं धारियो आहीं। तूं खान सोराब जो पुट मतिलबु त मुंहिंजो भाइटियो आहीं। शमीर चवंदो त हा चाचा अॼु खां पोइ मां अव्हां जो आहियां। तव्हां फिकर न कजो, तव्हां हिते महफ़ूज़ आहियो। तव्हांखे इन जे करे क़ैद कयो आहे तारिस खान बहादुर अव्हांखे नुक़सान न पहुचाए। उनजे करे मूं तव्हांखे हिते वठी। बहरहाल तव्हां क़ैद कॾहिं बि न सम्झिजो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सम्झंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।